साईं वॾो छॾाइण वारो त हू ओ साईं हर बजी पोइ आऊं अॻी ॻाल्हि कंदो आहियां असीं बि वञूं पिया फ़क़ीरनि वटि सभिनी वटि ॾहनि माण्हुनि वटि त बाबा 100 माण्हुनि खे दवा ॾियूं था 70 खे फ़ाइदो थिए थो 30 खे कोन थो थिए उहो मालिक जी मर्ज़ी आहे धणी आहे न आयम ई अजब वारियो वेज विहाई बेटाई साहब आयम ई अजब वारियो वेज विहाई बाबा मूंखे अॼु डॉक्टर पाण बीमार लॻा पिया न ॾंदनि वारे डॉक्टर जा ॾंद न खुली टीबी वारो डॉक्टर पाण काबू ऐं जेको दम जी दवा ॾींदड़ हकीम उहो वरी पाण दम जो मरीज़ धणी ॾेखारे थो बाबा ताक़त मुंहिंजी आहे तुंहिंजी कोन्हे हा ॿी का शइ अहिड़ी कामयाबु त जा को भला माण्हू तव्हां ॾिठो भला को कामयाबु अहिड़ो जेको जंहिं वटि मर्दाना को या को ख़ासि शइ हुजे भला को तर में को एरिए में अहिड़ो माण्हू अहिड़ो को ॾाहो ॿियो हा मूंखे कोन थो भला उमिरि वॾी में को ॾिठो जेको 100 खां मथे हुजे सिहतमंद माण्हू हुजे उन को ज़िंदगी जो राज़ ॿुधायो त बाबा हिन ॻाल्हि जे करे आउं सिहतमंद आहियां मूंखे त सभु सिहत आहे अलाह जे त मतिलबु शइ ही जेका आहे कुकड़ वारी हा केॾो बि ॾुबरो थी वञे हा मतिलबु ॿी बीमारी केॾी बि हुजे सूर में ॿिए में हर ॻाल्हि में हीअ रत खे ठाहिण हुन ताक़त मूंखे लॻे थो त हीउ शुगर खे फ़ाइदो ॾींदो ॿुधो न हुनखे मिठी शइ त खपे ई कान्हे हीअ मिठी आहे कान हा न हीउ खणी छॾींदो शुगर खे जेको एसाबी शुगर हूंदी न उनखे हीउ नुस्ख़ो खणी छॾींदो असाबी खे खणंदो छो उज़लात कंप्लीट कंदो सीअ वारो हूंदो ख़ुदा हिकिड़ो ख़ुदा न खाधो हुनखे ॾी न ॾींदो ताक़त पर जान जी ताक़त ॾींदो इहो बि त सुठो माण्हू हलंदो घुमंदो सवलो या जान जी ताक़त थी नथो सघां ऐं हलायूं कोन थो इहा ताक़त पोइ बि ॾींदी हिकिड़ो ई नुस्ख़ो हुयो पहिरियों नंबर भला हिन खां अलावा ही मिसाल हाणे ई त थी वियो जेको तेल फालिज जो ऐं जोड़नि जो को खाइण जे लाइ अंदरां का बि शइ का अहिड़ी न ॾींदा आहियो तव्हां पंहिंजे को मिसाल जी को न फालिज वारे खे या जोड़नि जो सूर वारा अक्सर जी वीचारा मस्जिद वाई सूर वारा वाई सूर जे लाइ इंसान कामयाबु हिकिड़ो थींदो आहे तव्हां वटि चोप चीनी हीअ ऐं हुशबू इहे गोॾा वधी वेंदा आहिनि नंढो ई हुजे भले ॿार ईअं थियो असां ॿुधो आहे उहो गर्मीअ में ही टहिकाए हुनजो पाणी पीआरणो ऐं जेको सियारो आहे हुनखे कुटे ॿई शयूं उहे खारायूं हुसबो ऐं चोप चीनी कुटण में चोप चीनी आहे ॾुखी भला माइनि जी बीमारियुनि मां का शइ कॾहिं का ॾिनी हुजे जी न अहिड़ी कॾहिं बि न ख़ासि करे माना तव्हां वटि इहो मर्दनि जा मरीज़ आया या इहे ई ठाहे ॾींदा आहियो न मरीज़ इहे जेको भग वारा मरीज़ जहिड़ो सूरु हूंदो उन जे लाइ ॾिना हूंदा पुराणा 5 सालनि जो माण्हू मरल धकल हली नथो सघे या जॾो थियो पियो आहे हाणे मूंसां मूंखे 2008 में थियो एक्सीडेंट मुंहिंजो कार कल्टी थी आहे अंदरि 7-8 कल्टियूं खाधमि हाणे उन खां पोइ हितां मुंहिंजी हितां ढाक खां न हितां टंग थोरी सुन थींदी आहे हीअ सूर मूंखे टंग जो बुकी में छॾे पवंदो राति जो टंग ठरे थी ज़ोर ॾियारे इहो तेल साॻियो सही थोरो वठो ऐं बाक़ी खाइण जी जेका शइ आहे अॼु असीं ॻोठ कहिड़ो आहे अॼु आउं ॿुधां थो अॼु असीं अदा ज़ाकिर सैयद गफ़ूर शाह ओढाई जे ॻोठ में आया आहियूं सिंध जो ॾाही शख़्सियत साईं फ़क़ीर जाफ़र कुंभार साईं मथे चहिरो कजो थो फ़क़ीर जाफ़र कुंभार सां मुलाक़ात कईसूं साईं खां काफ़ी ॾाह जा ॾस मिलिया ऐं असीं ईंदड़ नसुलनि जे लाइ इहे शयूं गॾु पिया करियूं त जीअं हींअर नौजवान त को बि चाचे सां कचहरी करण लाइ तयारु कोन हूंदो न को सिखण लाइ कंहिं वटि टाइम आहे त इहे ॾाह जा ॾस सिखी वठूं पर असीं वक़्तु कढी असीं चवंदा त सिंध जे असांजे ईंदड़ नसुलनि लाइ इहा शइ विझो जी सूरत में महफ़ूज़ करे रखूं ताकी ईंदड़ नसुल जेके आहिनि उहे उन मां फ़ाइदो वठनि चाचे जे लाइ बि सदके जारिया थी पवे क़बर में चाचे खे उनजो सवाबु मिलंदो रहे जेसि ताईं इहे शयूं हलंदियूं रहनि सवाबु चाचे खे मिलंदो रहे मूंसां गॾु साईं ज़ाकिर साहिबु ही बि गॾु आहे असांजो महिरबानी